नारी वफ़ाक़ी काबीना बिजली वापीदारनि खां 4 महीननि दौरान वाधू 76 अरब रुपया ओगाड़ी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। बिल्कुल नासिन, अवांखे अपडेट कयूं पिया। वाधू ओगाड़ियूं के इलेक्ट्रिक समेत समूरनि वापेदारनि खां थींदियूं। ज़रियनि जो चवणु आहे त काबीना समरी सर्कुलेशन ज़रिए फ़ैसिले जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वाधू ओगाड़ियूं मार्च खां कई वेंदियूं। बिजली जे वापेदारनि खे 3 रुपया 39 पैसा फी यूनिट ते इज़ाफ़ी ॾियणा पवंदा। वफ़ाक़ी काबीना बिजली वापेदारनि खां 4 महीननि दौरान वाधू 76 अरब रुपया ओगाड़ मंज़ूरी ॾेई छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KT न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल। जी, वफ़ाक़ी काबीना बिजली बिलनि में वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। काल ECC जो इजलास थियो हो। ECC जे इजलास में गैस ऐं बिजली जी क़ीमतुनि में वाध जी मंज़ूरी ॾिनी वई हुई। IMF सां थियल मुआहिदे तहत वफ़ाक़ी सरकार जेका आहे उहा बिजली ते सब्सिडी जेका आहे उहा ख़तम कई आहे ऐं अहिड़ी रीति वफ़ाक़ी काबीना सर्कुलेशन समरी तहत बिजली में बिजली जी जेके क़ीमतूं आहिनि उन्हनि में वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। जी गुलाम रसूल कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। अवांखे अपडेट कयूं पिया। ख़बर जे हवाले सां वफ़ाक़ी काबीना बिजली वापेदारनि खां 4 महीननि दौरान वाधू 76 अरब रुपया उगाड़ी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। बिल्कुल नासिन, ब्रेक न्यूज़ में ॾींदासीं। वफ़ाक़ी काबीना बिजली वापेदारनि खां 4 महीननि दौरान वाधू 76 अरब रुपया उगाड़ी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वाधू ओगाड़ियूं मार्च खां कई वेंदियूं। बिजली जे वापेदारनि खे 3 रुपया 39 पैसा फी यूनिट ते इज़ाफ़ी ॾियणा पवंदा।